जे याली मदद ते चिड़ थी लगई, जे याली मदद ते चिड़ थी लगई, त पोइ पंहिंजो पीउ पुछाए वञी। जे याली मदद ते चिड़ थी लगई, त पोइ पंहिंजो पीउ पुछाए वञी। तुंहिंजो छेड़ो मूं सां ठहे ई नथो, तुंहिंजो छेड़ो मूं सां ठहे ई नथो। पंहिंजी माउ सां छेड़ो लाए वञी। हकीकता चवंदा आहिनि सभु, हकीकता सभु चवंदा आहिनि। हदीस रसूल बि आहे हीअ जेका हाणे थो चवां न, इहा बि हदीस रसूल आहे त हिलालीअ ऐं हरामीअ जी पहचान तूं अली ख़बर पवंदी आहे। तुंहिंजे नारे मां, तुंहिंजे नाले मां, तुंहिंजे किरदार मां। जेको बि तुंहिंजो किरदार बयान कंदो आहे न, जे हूंदो हिलाली त गुलाब जे गुल वांगुरु टिड़ंदो, जे हूंदो हरामी त पोइ ॾिसो। मुंहिंजो पीर अलीअ जो नारो ई बस आहे कसवती नसुलनि जी। मुंहिंजे पीर अलीअ जो नारो ई बस आहे कसवती नसुलनि जी। हिन परखत पूरो जे न लथे, हिन परखत पूरो जे न लथे, पोइ छाई मुंह में पाए वञी। जे याली मदद ते चिड़ थी लगई, मुरसल थो चवे मुझो भाउ अली दोज़ख जन्नत। मुरसल थो चवे विरहाईंदो, मुझो भाउ अली दोज़ख जन्नत। हाणे तुंहिंजी मर्ज़ी जन्नत वठ, हाणे तुंहिंजी मर्ज़ी जन्नत वठ या दोज़ख में वठ जाए वञी। जे याली मदद ते चिड़ थी लगई, चिड़ थी लगई, त शहद मां कढे थो हैदर खे। माना जागो था न, तशहुद मां कढे थो हैदर खे। आज़ान में चए थो जुज़ नाहे, तशहुद मां कढे थो हैदर खे। आज़ान में चए थो जुज़ नाहे। मुझे पीर खां ईं पासो न कर, मुझे पीर खां ईं पासो न करे। पंहिंजे बाबे खे समझाए वञी। जे याली मदद ते चिड़ थी लगई, चिड़ थी लगई, चिड़ थी लगई। इस्लाह कभी यारस मुंजी, ऐ मातम काई रसमना।
मातम रस्म हुजे या त क़ुर में ज़िक्र हुजे हा न, क़ुर जो हुकुम आहे मातम जो। 6 पारे जी शुरूआत अल्लाह चए मां उन्हीअ सां मोहबत नथो कयां जेको रड़ियूं थो करे, सवाइ उन्हीअ जे जेके मज़लूम आहिनि ऐं उन जा रिश्तेदार आहिनि। हिन काइनात में हुसैन खां वधीक बि मज़लूम आहे ऐं असां सभु हुसैन जा रिश्तेदार आहियूं। इस्लाह कबी रस्मुन जी ऐं मातम काई रस्मना, ईमान जराहुन तां भटकल, ईमान जराहुन तां भटकल, पंहिंजी इस्लाह कराए वञी, जे याली मदद ते चिड़ थी लॻई, चिड़ थी लॻई, चिड़ थी लॻई। आलिम बि सदाई थो नजफी, दुश्मन बि नजफ जे वालीअ जो, अञा लानत न अथसि। आलिम बि सदाई थो नजफी, दुश्मन बि नजफ जे वालीअ जो, इन अक़ल खां बहितर थई अंधा, इन इल्म खां बहितर थई अंधा, बूजहल सभाकुर पाए वञी, जे याली मदद ते चिड़ थी लॻई, चिड़ थी लॻई, जे याली मदद